अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था बरख ॾाहे ऐं नामियारे सियासतदान रसूल बख्श पलीजे साहिब जो लेक्चर। शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बाबति हिन ख़ूबसूरत लेक्चर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर में पैदा थींदड़ अहम शख़्सियतनि ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हमसर शख़्सियतनि जो ज़िक्र आहे ऐं उन सां गॾोगॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर में थियल वाक़िअनि जो पिणु ज़िक्र आहे। हीअ तारीख़ी ऐं मालूमाती लेक्चर पेश करे रहिया आहियूं। लेक्चर खां अॻु ॿ लफ़्ज़ सिंध जे बरख ॾाहे तालीमदान ऐं अज़ीम इंसान मोहम्मद इब्राहिम जोयो जा बि शामिल आहिनि। सभई सुबह पलीजे खे पंहिंजे घर जे साथीअ वांगुरु ॾाहे साथीअ वांगुरु सम्झूं ऐं भायूं था। आउं साण न मिलंदो रहियो आहियां, सॼी उमिरि असांजे घर गुज़री आहे। जॾहिं बि आउं इन रसूल पलीज जो गॾु आहियूं तॾहिं ॻाल्हियूं घणियूं निकिरंदियूं आहिनि ऐं भेरे भेरे सामिड़ी वॾियूं के तजवीज़ूं ॾिठूं तबियत में ईंदियूं आहिनि ऐं उहे करे पोइ उथंदा आहियूं। ताज़ो महीनो खनि थियो त गॾिजी असांखे वञण जो इतफ़ाक़ थियो। इस्लामाबाद में हवाई जहाज़ में गॾु हुआसीं। इब्राहिम मुंशी हो, आउं हुअसि, रसूल पलीज जो हुयो ऐं रसूल पलीज जो ऐं इब्राहिम मुंशी त लतीफ़ जा तमामु यादि हाफ़िज़ आहिनि ऐं पिया में गुफ़्तगू करणु लॻा। मां वेठो हुउसि। लतीफ़ असां लाइ बि असांजो हिकिड़ो तारीख़ी तौर उस्तादु आहे, रहबर आहे, हादी आहे। असां खां रिसालो असांजे हथ में सिंधन आहे, पढ़ंदा रहूं था। ॻाल्हियूं त घणियूं निकितियूं। पोइ मूंखे इन जूं ॻाल्हियूं एॾियूं वयूं जो मूं चयो त हीअ ॻाल्हियूं जेके आहिनि से उहो मुंहिंजे ॿुधण जूं न आहिनि, सभिनी ॿुधण जूं आहिनि। पोइ इहो फ़ैसिलो थियो त असीं पलीज साहिब जिन खे मिंथ कंदासीं ऐं पाण खां मिंथ चयूं त ठीकु आहे। कॿी ॻाल्हि त लतीफ़ जे सिलसिले में जेको फ़िक्र आहे, फ़लसफ़ो आहे, हिदायत आहे, उहा जतीक जो पाण ॼाणनि था ऐं घणो बि ॼाणनि था। रिसालो असीं सभई पढ़ूं था पिया बराबरि, पर किन जो मुतालो रिसाले जो गहरो थिए थो ऐं वॾे शान ऐं मान वारो ऐं ॻाल्हि वारो थिए थो। त चयोसीं त इहा ॻाल्हि रसूल पलीज सां वेही ऐं ॿुधिजे ऐं पहिराइती ॿुधिजे, सिलसिलेवार ॿुधिजे। सो इहो फ़ैसिलो थियो त 2 महीना 4 महीना 6 महीना जेतिरा थी सघंदा पोइ रिकॉर्ड कयो वेंदो सदन गुफ़्तगू ऐं तक़रीर जेके थींदो हिन में दर्स तदरीस वांगुरु लतीफ़ जे तइलीम जे बारे में। ऐं पोइ जेकॾहिं असां सभिनी में का सघ रही ऐं समत रही त पोइ उनखे असीं किताबी सूरत मंझि शाये कंदासीं। पोइ हिते मां मोटी आयुसि, पोइ दोस्तनि सलाह कईसूं ऐं उन सलाह मसइले जो नतीजो ई निकितो आहे त तव्हां ऐं असीं सभु गॾु आहियूं हिते। हाणे असीं रसूल साहिब जे घर वेठा आहियूं ऐं इन मक़सद खे ख़्याल में रखी असीं हिते आया आहियूं ऐं पंहिंजे अॻियां आहियूं। जेतिरे क़दुरु खेनि असांखे लतीफ़ जे सिलसिले में ॿुधाइणो आहे ऐं सम्झाइणो आहे, असांखे ॾियणो आहे, असीं गदागर आहियूं, वेठा आहियूं ऐं मूंखे ॿुधणु घुरूं था ऐं अॻिते जूं ॻाल्हियूं पूरी ॾिसां थींदियूं। वॾी महिरबानी। जोया साहब, नजम भाई साहब, खाकी जोया साहब, बेसरई दोस्तों, जीअं साईं ॿुधायो त सदाईं इहे ॻाल्हियूं थियनि पयूं त लतीफ़ जे हवाले सां ॻाल्हि पुछणु खपे।
लतीफ़ शनासीअ जे कम जे बारे में काफ़ी अॻिते कमु वधियो आहे ऐं उन ते काफ़ी कुझु माण्हुनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। सभ खां वॾो कमु पहिरीं डॉक्टर गुलबशानी कयो, तंहिंखां पोइ साईं जीएम सैयद हुनजी वतन दोस्ती जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई ऐं किताब लिखियूं। पोइ वरी असीं जेके तरक़ी पसंदि अदीब हुआसीं वञी दौर में उन्हनि इहे ॻाल्हियूं कयूं त अवामी जदोजहद जे हवाले सां लतीफ़ जो कहिड़ो मर्तबो आहे या हुनजी कॉन्ट्रीब्यूशन छा आहे। हर दौर अॻूणनि दौरनि खे पंहिंजे नुक़्ते निगाह खां इंटरप्रेट करे थो। हर दौर जी पंहिंजे वर्से जे बारे में तशरीह नई नई थिए थी, उनजी वुसत उनजी गहराई बि थिए थी। त असीं उन कम में शरीक आहियूं। लतीफ़ जे बारे में अॼु असीं जा गुफ़्तगू करियूं था, सा हिकिड़े समुंड में कतरे जे बराबरि आहे ऐं असीं कोशिशि कंदासूं त लतीफ़ जे बारे में जीअं हेतिरियूं सारियूं ॿियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, तंहिंमें हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि जो पाण वाधारो अची करे पाण सभु गॾिजी कंदासूं। लतीफ़ सन 1699 में ॼाओ। उहो दौर कहिड़ो हो, तंहिंजे बारे में ॿ टे थुलियूं ॻाल्हियूं असीं कंदासीं ऐं अॼु जे गुफ़्तगू में मुंहिंजो घणो अहवाल लतीफ़ जे दौर जे बाबति हूंदो त उहो दौर लतीफ़ जो कहिड़ो हो। छाकाणि जो दुनिया जे बारे में माण्हू जेकॾहिं रुॻो जेको वाक़ियो थियो थियो तंहिंखे ॾिसबो त बि घणी ॼाण थींदी, पर बहितर ॼाण तॾहिं थिए थी जॾहिं उन वाक़िए जे आस पास ॿिया वाक़िया कहिड़ा थिया तंहिंजी बि ख़बर पए। छाकाणि इहे सॼी काइनात जो ॿ उसूल मुखी आहिनि। हिकिड़ो त काइनात जे हर ज़रे में तज़ाद आहे, ॿियो त काइनात सॼी यकी हिकिड़ी बि आहे। काइनात ऐं उन जूं सभु ॻाल्हियूं हज़ारनि लखनि रिश्तनि सां पाण में वरी पछाड़ियो गॾिजनि ऐं वरी ज़रे में ज़रो जेको नंढड़े में नंढड़ो आहे तंहिंजे अंदरि बि तज़ाद आहे। एटम जे अंदरि को पार्टिकल्स वग़ैरह उन जे अंदरि बि तज़ाद आहे। इहे ॿ शयूं आइडेंटिटी ऑफ द होल वर्ल्ड and a contradiction in everything connected with the entire universe. ये उबतर शयूं काइनात गीर आहिनि। लतीफ़ जे हवाले सां पाण अॼु हिकिड़ो त मशरिक़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासूं, ॿियो ओलह जे हवाले कंदासूं, जेतोणीकि उनजो सिधो तलक लतीफ़ जे शाइरी सां कोन्हे, पर फ़क़ति भेट जे मक़सद लाइ ॻाल्हि खे सम्झणु ऐं हिन दुनिया खे जेको हीउ नंढड़ो असांजो ॻोठु आहे जंहिंखे दुनिया चऊं था, हाणे नंढड़ो ॻोठु थी वियो आहे। त हाणे नंढड़े ॻोठ जे बारे में असीं हिकिड़ो थोरो पसे मंज़र मालूम करण जी कोशिशि कंदासीं त उन दुनिया में ॿिए पासे छा पियो थियो। लतीफ़ जो दौर तमामु ज़बरदस्त दौर हो। उहो दौर औरंगज़ेब तमामु हिंदुस्तान में ज़वाल जो दौर हो, मुग़ल शहनशाह जी पुॼाणी जो दौर हो। यूरोप में तमामु वॾियूं तहरीकूं टे, मसलन पहिरियों जेका ह्यूमनिज़म इंसान दोस्ती जी तहरीक हुई जेका 13हीं सदी खां शुरू थी, तंहिंखां पोइ सुधारो रिफॉर्मेशन जंहिंमें मज़हब जे सुधार जो तालुक़ु हो। 1522 में मार्टिन ल्यूथर खुलम खुला बग़ावत कई ऐं ही उहो साल आहे जंहिं साल असां वटि अरबुनि जी हुकूमत क़ाइमु थी हुई। 1520 में अरबुनि जी हुकूमत क़ाइमु थी। उन साल यूरोप में उहो वॾो इनकलाब आयो जंहिंखे असीं रिफॉर्मेशन चऊं था, जंहिंखां पोइ काउंटर रिफॉर्मेशन थी, सुधारो थियो, पोइ वरी काउंटर रिफॉर्मेशन थी ऐं उनखां अॻु में रेनेसांस, इहो सॼो इलाइक़ो, इहो सॼो टाइम जेको आहे सो रेनेसांस जो दौरु आहे। रेनेसांस जो मतिलबु आहे नई सुजाॻी जो दौरु। नई सुजाॻी जो माना छा आहे? नई सुजाॻी जी माना त पहिरीं के चङियूं शयूं हुयूं, पहिरीं का ज़िंदगी हुई, उहा मरी वई, उहा वरी जागी पई ऐं उहा जेका पहिरीं ज़िंदगी यूरोप जे हवाले सां, बल्कि हाणे पाण सॼी दुनिया जे हवाले सां बि चवंदासीं, छाकाणि जो यूरोप में जेकी कुझु वियो वापिरियो आहे उहो हाणे असां ते पए थो। हाणे उहो वर्ल्ड कल्चर जो बुनियादु आहे। पहिरीं जेकी कुझु यूनान ऐं रूम में थियो सो यूरोप जे सकाफ़त जो बुनियादु हो। हाणे कीअं त दुनिया जी तरक़ी जी जेका तारीख़ आहे तंहिंजो नुक़्तो उन ते अची पता आहिनि जिते मग़रबी कल्चर ऐं सकाफ़त आलमगीर थींदी वञे ऐं अॼु जेका टेक्नोलॉजी ऐं साइंस आहे उनजो बुनियादु बि मग़रब जो कल्चर आहे। ऐं जीअं त मरकज़ जे सकाफ़त जो बुनियादु यूनान ऐं रूम आहे, त अगरि रूमी ऐं यूनानी सकाफ़त ग्रेको रोमन सिविलाइज़ेशन उहा
असास आहे रूए ज़मीन जे अॼोकी मॉडर्न तहज़ीब जो, वीचारी तहज़ीब बि हुई पर जदीद तहज़ीब जेका असीं चऊं था सॼी दुनिया जी, उनजी असास ऐं उनजी पीढ़ जो पथर यूनान ऐं रूम में रखियो वियो। तंहिं करे सम्झो वियो त ईसाईयत जे अचण खां पोइ जेका यूनानी ऐं रूमी सकाफ़त खे ख़तमु कयो वियो ऐं मारे छॾियो वियो ज़रे ॼण दफ़न थी वई, तंहिंखे वरी शुरू कयो ऐं उनजे शुरूआत जो बुनियादु बि हिकिड़े फ्रांसिस्कन पादरियुनि जे फ़िरके कयो, जिन ईसाई मज़हब जे हवाले सां चयो त दुनिया रुगो रंज ऐं ग़म जी दुनिया कान्हे, पर दुनिया मज़े वठण जी ऐं सुठी ऐं मोचारी शइ बि आहे, तंहिं करे रब जूं जेके कुदरतूं आहिनि उन्हनि खे ॾिसणु खपे। उन्हनि फ्रांसिस्कन पादरियुनि जे हवाले सां माण्हू दुनिया खे मज़हबी नुक़्ता निगाह सां मज़हब जे हिकिड़े फ़िरके तौरु, मज़हब जी हिकिड़ी तशरीह तौरु न सिर्फ़ु इटली में ऐं ॿियनि इलाइक़नि में शयुनि खे ॾिसणु, पेंटिंग करणु शुरू कयो। पोइ नई सुजाॻी जा अदब में वॾे में वॾा बानी ॿ माण्हू थी गुज़रिया आहिनि, बोकेशो ऐं पेट्रार्क। इन्हनि ॿिनि माण्हुनि हीउ जेको जदीद अदब असीं ॾिसूं था तंहिंजो बुनियादु इतफ़ाक़ सां इन ॿिनि माण्हुनि ते आहे। वरी इहे ॿ माण्हू मुतासिर हुआ हिकिड़े टे माण्हूअ खां जेको यूरोपी न हो, तमामु घणो मुतासिर हुआ, ऐं उहो हो इब्न रुश्द, मुस्लमान हो जंहिंखे मुस्लमान लानती करार ॾेई तमामु अकूबतूं ॾेई पछाड़ी जो मरण ते मजबूर कयो। उहो बि रेनेसांस जे बुनियादनि मंझां हिकिड़ो बानी आहे। मूं वटि तव्हांजे सहूलियत लाइ हिकिड़ो ख़ाको ठाहियो आहे त लतीफ़ जॾहिं ॼाओ हो तॾहिं दुनिया में कहिड़ा माण्हू जीअरा हुआ, माहौल कहिड़ो हो, सो रुगो तारीख़नि जे हवाले सां, ऐं जॾहिं गुज़ारे वियो त उनखां 5-4 साल पोइ जा वाक़िया कहिड़ा थिया, ऐं जंहिं साल ॼाओ तंहिं साल हिन धरतीअ ते माण्हू कहिड़ा रहंदा हुआ, सिंध में, हिंदुस्तान में ऐं दुनिया में। क़ाबिल ज़िक्र चंद माण्हुनि जी मूं हिकिड़ी लिस्ट ठाही आहे तव्हांजी सहूलियत जे वास्ते। 91 में ॼाओ तॾहिं औरंगज़ेब 71 साल जी उमिरि में दिल्ली जे तख़्त ते 30 साल हुकूमत पूरा करे चुको हो, ऐं उन वक़्तु हू दखल में हो जितां वरी हू जीअरो दिल्लीअ न मोटियो। रूस जो पीटर आज़म जेको 1672 में ॼाओ ऐं 1725 में गुज़ारे वियो, उहो 17 सालनि जो। पीटर आज़म रूस जो वॾे में वॾो पायो रखंदड़ बानी आहे। बाबा रूस हुनखे चइजे त पीटर आज़म आहे, जंहिं हुनखे जदीद कयो, वॾो रंगीन शख़्सियत आहे, हुनजो मुतालो थियणु खपे, हुनखे सम्झणु खपे। जीअं पाण वटि हिंदुस्तान में अकबर आहे, तीअं रूस जो जे अज़मत जो बानी ऐं हुनजी जदीदियत जो बानी पीटर आज़म, उहो 17 साल जो। कहिड़ा कहिड़ा माण्हू हुन दौर में जीअरा हुआ। हू साल 1699 में तख़्त ते वेठो। सुल्तान बाहू 60 सालनि जो हो। अंग्रेज़ सुल्तान बाहू पंजाब जो वॾो शाइर, सूफ़ी शाइर। अंग्रेज़ शाइर ड्राइडर 58 साल जो हो, ऐं औरंगज़ेब जी धीअ ज़ैबुन्निसा बेगम सलीमगढ़ जे किले में 8 सालनि खां पीउ जे हुकुम मुताबिक़ क़ैद हुई। न्यूटन मशहूरु मारूफ़ दुनिया जो वॾे में वॾो फिज़िक्स जो ॿियो बानी, हिन में 4 फिज़िक्स जा साइंसदान थी गुज़रिया आहिनि, वॾे में वॾा। उन्हनि चईं मंझां ही हिकिड़ो हो, हिकिड़ो अरिस्तो हो, उन खां पोइ गैलीलो हो, पोइ न्यूटन हो, पोइ आइंस्टाइन। नादर शाह 21 साल जो हो। शाह इनायत सूफ़ी 23 साल जो हो, ऐं शाह इनायत रिज़वी 59 सालनि जो हो। ख़ुशहाल खटक 19 साल 76 सालनि जी उमिरि में वफ़ात कई, ऐं 19 साल शेवाजी जे पुटु संभाजी खे औरंगज़ेब क़तल कयो। औरंगज़ेब वापसि आयो, उत्तर जे इलाइक़े मां शिकस्त खाई वापसि आयो, संभाजी ते हमिलो कयईं, उन साल क़तल थी वियो। ऐं लतीफ़ जे ॼमण खां फ़क़ति हिकिड़ो साल पहिरीं यूरोप में हिकिड़ो वॾे में वॾो इनकलाब आयो, जंहिंखे द ग्लोरियस रेवोल्यूशन चवनि था। 1688 वारो इंग्लैंड जो इनकलाब, जंहिं मुजिबि स्टुअर्ट घराणे जी हुकूमत ख़तमु थी ऐं जदीद दौरु शुरू थियो। इंग्लैंड जो मॉडर्न दौर जो बुनियादु उन ई साल पियो जंहिं लतीफ़ खां हिकिड़ो साल अॻु में पियो, ऐं उन ई साल लतीफ़ जंहिं साल ॼाओ में बिल ऑफ राइट्स पैदा थियो। मैग्ना कार्टा तमामु घणो ज़मानो अॻु थियो, पर इंग्लैंड जो जदीद जो सिस्टम आहे उनजो बुनियादु उन साल 1699 में बिल ऑफ राइट्स मुताबिक़ थियो। ऐं लतीफ़ जी ज़िंदगी जे शुरूआती सालनि में हीउ जो कैबिनेट सिस्टम आहे इंग्लैंड में, जेको हाणे दुनिया में आहे,
वो लतीफ़ जी शुरुआत में नंढपण में ही वो कैबिनेट सिस्टम मां ॿुधायां थो तारीख़ कहिड़ी बि साल कहिड़ो उन साल में कैबिनेट सिस्टम शुरू थियो यानी मॉडर्न जेका जमहूरियत आहे तंहिंजो बुनियादु उन साल में थियो। इंग्लैंड जी पार्लियामेंट हक़नि जो कानून पास कयो। संदसि ॼमण जे ॿिए साल अंग्रेज़ मुफ़क्कर लॉक हुकूमत बाबति ॿ मकाला पेश कया जेके तारीख़ में मशहूर आहिनि जिन जे बुनियाद ते यूरोप जी लिबरल गवर्नमेंट जी असास रखियल आहे। हाशिम ठट्टरी ऐं अली हैदर मुल्तानी ॼावा अली हैदर मुल्तानी सराइकी जो पहिरियों नंबर वॾो शाइर आहे बाबा फरीद खां पोइ ऐं लतीफ़ जो हम असर आहे। उन ई साल सुल्तान बाहू वफ़ात कई ऐं बुले शाह ॼाओ। लतीफ़ 1704 में 15 साल जो हो जो मशहूर फ्रेंच मुफ़क्कर वाल्टेयर ॼाओ हो। वाल्टेयर रेनेसांस जो अबो आहे यूरोप जो अबो आहे सॼे फ्रेंच इनकलाब जो बानी आहे यूरोप जे जदीद तहज़ीब जो बानी आहे। 1704 में ॼाओ। उन साल इंग्लैंड में बैंक ऑफ इंग्लैंड क़ाइमु थी। पाण 6 साल जो त इंग्लैंड में प्रेस जी आज़ादी क़ाइमु कई वई। पाण 7 साल जो हो तो पीटर आज़म रूस जो ज़ार थियो। पाण 10 साल जो हो तो ठटे में प्लेग पई। उन ही साल कैप्टन हैमिल्टन ठटे में आयो। उन ही साल पंजाब में खालसा दल जो बुनियाद पियो जंहिं पोइ सिख गवर्नमेंट क़ाइमु कई ऐं पहिरियों 12 सिखनि जूं आर्मीज़ ऐं सरदार जी अॻवानी हेठि गॾियूं ऐं सिखनि जे ज़रिए फ़ैसिलो कयो त सभिनी खे गॾे हिकिड़ी यकी आर्मी कई वञे जेका पोइ रणजीत सिंह जी अॻवानी हेठि जंहिं पंजाब फतह कयो। ऐं इंग्लैंड हिंदुस्तान ऐं सिंध जे कपिड़े खे इंग्लैंड में आणण ते बंदिश विधी छो त उन कपिड़े सां इंग्लैंड जो खोरो कपिड़ो चटाभेटी न थे करे सघियो ऐं इंग्लैंड जे माण्हुनि हिंदुस्तान ऐं सिंध जे कपिड़े जे हूंदे इंग्लैंड जो कपिड़ो न थे वरितो छो त हीउ वधीक नाज़ुक ऐं नफ़ीस कपिड़ो हो। उन ई साल यानी 1700 लाइ चयो वेंदो आहे त उहा सदी शुरू थी जंहिंखे एज ऑफ रीज़न चयो वञे थो ऐं एनलाइटनमेंट जो दौरु चयो वञे थो। पाण 12 साल जो तो यार मोहम्मद शाह अंग्रेज़नि खां सिंध औरंगज़ेब खां सिंध जी हुकूमत जो फरमानु वठी आयो। पाण 13 साल जो हो तो शहज़ादी ज़ैबुन्निसा पंहिंजे वालिद शहनशाह औरंगज़ेब हथां सलीमगढ़ जे किले में 12 साल क़ैद रहण खां पोइ गुज़ारियो। पाण 13 साल जो तो इंग्लैंड में पहिरीं रोज़ानी अख़बार शुरू थी। पाण 14 साल जो शाह वलीउल्लाह ॼाओ। पाण 18 साल जो हो त शहनशाह औरंगज़ेब 48 साल हुकूमत करण खां पोइ 89 सालनि जे उमिरि में 3 मार्च 1707 में वफ़ात कई ऐं संदसि वॾो पुटु शहज़ादो मुअज़्ज़म जेको अफ़गानिस्तान ऐं पंजाब जो गवर्नर हो सो बहादुर शाह अवल जे नाले हिंदुस्तान जे तख़्त ते वेठो। उन ई साल फ्रांस जो ॿियो मशहूरु मुफ़क्कर रूस हो ॼाओ ऐं रूस पंहिंजो जे पीटर आज़म पंहिंजो तख़्तगाह मास्को में फिराए सेंट पीटर्सबर्ग में थियो। ॿिए साल 1713 में बहादुर शाह जो पुटु जहांदार शाह क़तल कयो वियो। साॻिए साल लतीफ़ जो सोरो मिर्ज़ा मुग़ल बेग क़तल कयो वियो। 1716 में लतीफ़ जॾहिं 27 साल जो हो तॾहिं सिख सिपाही सलार बंदे बेरागी खे 19 जून 1716 में बग़ावत जे ॾोह में क़तल कयो वियो ऐं उन हीअं थियो जो उनखे चयो त पंहिंजे पुटनि खे क़तल कयो। हथ में कात ॿधाया उन हथ सां खणी उनजे हथां उनजा पुट खुआया विया। 1718 में जॾहिं लतीफ़ 29 साल जो हो तॾहिं शाह इनायत सूफ़ीअ खे शहीद कयो वियो। ॿिए साल सिंध में मियां यारमंद कलोड़ो वफ़ात करे वियो ऐं मियां नूरमंद कलोड़ो संदसि गादी ते वेठो। हिंदुस्तान में ख्वाजा मीर दर्द मशहूर सूफ़ी शाइर जनम वरितो ऐं उर्दू जो पहिरियों वॾो शाइर वली दखन खां दिल्ली आयो ऐं उन ई साल दिल्ली में उर्दू शाइरीअ जो रवाज पियो ऐं मुशाइरा थिया। उन खां में उर्दू शाइरी न हुई उनखे ज़ोर वठाई ऐं जदीद रंग में उर्दू शाइरी थियणु लॻी। साॻिए साल मराठो जनरल बालाजी विश्वनाथ 12 जे सैयदन हुसैन अली शाह ऐं अब्दुल्ला शाह जे मदद सां दिल्ली ते कायायो ऐं दिल्ली ते कब्ज़ो कयो। 28 फरवरी 1719 ते फर्रुख शेर खे तख़्त लाहे उन जे जाइ ते रफ़ियू दर्जा खे शादे क़ैद कयो वियो। पोइ वरी
भार हिकिड़ा लाहींदा हुआ 6 महीने हुकूमत लाहींदा हुआ तॾहिं गॾु वेंदा वरी ॿधंदा हुआ बारिया जा सैयद अब्दुल्ला शाह आहिनि 2 भाउर हुआ त मुग़लनि जो क़त्लेआम शुरू कयो हिकिड़े खे पुराणनि कपड़नि सां जो तख़्त ते विहारींदा हुआ वरी लाहे छॾींदा हुआ उहो कोर्स शुरू थियो शाही ख़ानदान में 18 सेप्टेम्बर 1789 ते रफ़ीक दोड़ा मारी वियो ऐं हफ़्ते खां पोइ मोहम्मद शाह रंगीले खे तख़्त ते विहारे वियो जंहिं सैयद भाउरनि खे क़तल कयो साॻिए साल अंग्रेज़ी नॉवलिस्ट डैनियल डेफो पंहिंजी जग मशहूर तसनीफ़ रॉबिन क्रूज़ो शाइर कई ॿिए साल 1720 में ब्रिटानिया जो पार्लियामेंट कानून पास करे सिंध ऐं ढाका जे कपड़े ते मुकमल तरह बंदिश विझी छॾी साल 1721 में इंग्लैंड में कैबिनेट जो सिलसिलो शुरू थियो ऐं रॉबर्ट वालपोर इंग्लैंड जे तारीख़ जो सभ खां पहिरियों वज़ीर थियो साॻिए साल नादर शाह उभरियो 1722 में मशहूर पंजाबी शाइर वारिस शाह ॼाओ ऐं उनखां 1 साल पोइ 1723 में जॾहिं लतीफ़ जी उमिरि 34 साल हुई तॾहिं अंग्रेज़ी इक़्तिसादी माहिर एडम स्मिथ पंहिंजो जग मशहूर इक़्तिसादी किताब क़ौमनि जी दौलत लिखी सो ॼाओ ऐं पुण मीर तकी बि हिंदुस्तान में ॼाओ ॿिए साल 1724 में जर्मनीअ जो जग मशहूर फ़िलसूफ़ एमनुअल कांट ॼाओ 1725 में पीटर ए आज़म 30 साल रूस ते हुकूमत करे गुज़ारे वियो उन ई साल मशहूर अंग्रेज़ी जनरल क्लाइव इंग्लैंड में पैदा थियो 1726 में अंग्रेज़ मुसन्नफ़ जोनाथन स्विफ्ट पंहिंजी मशहूर तसनीफ़ गलीवर जो सैर ऐं सफ़र लिखियो साल 1727 में जॾहिं लतीफ़ 38 साल जो हो तॾहिं दाऊद पोटन शिकारपुर ते 112 साल राज करण खां पोइ शिकारपुर ख़ाली कयो ऐं बहावलपुर तरफ़ रवाना थिया उन ई साल सिंध में मशहूर मुअर्रिख़ शाइर ऐं आलम मीर अली शेर काने ॼाओ ऐं इंग्लैंड में 20 मार्च 1727 ते दुनिया जो चोटी जो साइंसदान आज़ैक न्यूटन जेको 1642 में ॼाओ ऐं 1727 में गुज़ारे वियो त 85 सालनि जी उमिरि में वफ़ात कई शाह लतीफ़ 41 साल जो हो त 1730 में नादर शाह अफ़शार अफ़गानिस्तान जे हाकिम ईरान शाह अफ़शार खे शिकस्त ॾेई अफ़गानिस्तान ते कब्ज़ो कयो पर ॿिए साल ई ज़ुल्फ़िकार अब्दाली खे शिकस्त ॾी 1732 में अमेरिका जे आज़ादी जो बानी ऐं संदसि पहिरियों सदर जॉर्ज वाशिंगटन ॼाओ 1733 में सिंध जो शाइर रूहल फ़कीर ॼाओ ऐं मशहूर पंजाबी शाइर हाशिम शाह ॼाओ हाशिम शाह ज़बरदस्त शाइर आहे हुनखे पढ़णु खपे इंतिहाई मॉडर्न शाइर आहे रणजीत सिंह जे तौर जो शाइर आहे तव्हांखे हिन शाइर में जदीदियतूं ईंदो तव्हां सम्झंदो कोन उन दौर में कीअं लिखी आहे शाइरी 1736 में जॾहिं लतीफ़ जी उमिरि 47 साल हुई तॾहिं नादर शाह ईरान जो बादशाह थियो ऐं कंधार ते कब्ज़ो कयईं उन ई साल मुहम्मद करोड़ खे मोलन सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो 19 मार्च 1738 ते नादर शाह दिल्ली ते हमलो कयो ऐं ॿ महीना उनखे पूरे लुटे 14 मई 1738 ते माल खुदान खणी रवानो थियो ॿिए साल मुहम्मद करोड़ छठे ते कब्ज़ो कयो उन ई साल नादर शाह सिंध ते कायो साॻिए साल अब्दुर्रहीम गिरोड़ी वारो ऐं सचर ॿई ॼाणा ॿिए साल साबित अली शाह मस्जिद निगाह शाह उहो ॼाओ उन खां ॿिए साल 1740 ते जर्मनीअ ते फ्रेडरिक आज़म जर्मनी जे मॉडर्न हुकूमत जो बानी ऐं ऑस्ट्रिया ते मलका मारिया थ्रेसा जी हुकूमतूं क़ाइमु थियूं उन ई साल इंग्लैंड कपड़े जे मामले में ख़ुदकफ़ील थियो ऐं ॿाहिरां इम्पोर्ट बंदि करे छॾी ॿिए साल 1741 में लतीफ़ जी उमिरि 52 साल हुई तॾहिं टीपू सुल्तान ॼाओ ऐं कलाब ते मशहूर बलोच हाकिम नसीर ख़ान नूरीअ जो राज शुरू थियो नसीर ख़ान नूरू बलोचिस्तान जो सभ खां वधीक नामवर ऐं सभ खां वधीक ताक़तवर ऐं हरदिल अज़ीज़ हाकिम थी गुज़रियो आहे 1742 में जॾहिं लतीफ़ जी उमिरि 53 साल हुई तॾहिं संदसि वालिद शाह हबीब गुज़ारे वियो 1747 में नादर शाह क़तल थी वियो ऐं अहमद शाह अब्दाली सां जानशीन थियो ऐं 26 साल राज कयईं 16 अप्रैल 1748 ते मोहम्मद शाह रंगीले वफ़ात कई ऐं संदसि पुटु अहमद शाह तख़्त ते वेठो ॿिए साल 1748 में अंग्रेज़ी ॿोली जो मशहूर शाइर रॉबर्ट बर्न्स स्कॉटलैंड में ॼाओ रॉबर्ट बर्न्स ज़बरदस्त शाइर आहे अवामी शाइर आहे ऐं
उनजो मशहूरु नज़्म आहिनि, मूं तर्जुमा कया आहिनि, A man is a man for all that and all that and all that. ॿिया मशहूरु नज़्म आहिनि, तमामु वॾो तरक़ी पसंदि, जमहूरियत पसंदि शाइर आहे ऐं उनखे तमामु घणो पढ़णु खपे। ॿिए साल 1749 में जे लतीफ़ जी उमिरि 60 वरे हुई तॾहिं जर्मनी जो जग मशहूरु शाइर गोइटे ॼाओ ऐं पंजाब में साॻी साल 12 सिख लश्कर गॾिजी जसा संग अरू वालीअ जी अॻुवाणी हेठि सिख फ़ौज दारुल ख़ालसा क़ाइमु कई। 1750 में जॾहिं लतीफ़ जी उमिरि 61 साल हुई तॾहिं सामी ॼाओ ऐं ठटे जो मशहूरु शाइर मौसम ठटवी पाटोली गुज़ारे वियो। ॿिए साल 1751 में फ्रांस में एनसाइक्लोपीडिया जो पहिरियों जुल्द शाइर कयो जेको डिट्रॉइट कयो। हीउ इंसानी तहज़ीबी तारीख़ जो तमामु वॾो वाक़ियो हो जो डिट्रॉइट एनसाइक्लोपीडिया शुरू कई। इन खां अॻु में इख़वान सफ़ा पाणी ॻाल्हि तंहिं पहिरियों दफ़ो एनसाइक्लोपीडिया रवाज विधो। तंहिंखां अॻु में हिंदुस्तान में एनसाइक्लोपीडिया ठही पिए, चीन में हुन अॻु में एक्सप्लेनेट ठही वियो। 1752 में जे लतीफ़ जी उमिरि 63 साल हुई तॾहिं हू गुज़ारे वियो। ॿिए साल अहमद शाह अब्दाली सिंध ते कयो। जंहिं साल लतीफ़ गुज़ारे वियो उन साल बुले शाह 60 सालनि जो, हाशिम ठटवी 62 सालनि जो, मखदूम गिरोही 13 सालनि जो, सैमुअल जॉनसन 43 सालनि जो, ख्वाजा मीर दर्द 33 सालनि जो, मीर अली शेर काने 25 सालनि जो, वारिस शाह 30 सालनि जो, साबित अली शाह 12 सालनि जो, मीर तकी मीर 29 सालनि जो, सचल 13 सालनि जो, नज़ीर अकबर आबादी 17 सालनि जो, गोइटे 3 सालनि जो, पंजाबी शाइर हाशिम शाह 17 सालनि जो, सामी 2 सालनि जो, शाह वलीउल्लाह 52 सालनि जो, बेंजामिन फ्रैंकलिन 46 सालनि जो, डॉक्टर जॉनसन 13 सालनि जो ऐं मशहूरु सूफ़ी फ़िलसूफ़ स्पिनोज़ा 24 सालनि जा हुआ। लतीफ़ जे वफ़ात खां पोइ ॿिए साल मौलूदनि जो बादशाह अब्दुरूफ़ ठटवी जो चवंदो आहे आसी अब्दुरूफ़ चए उहो गुज़ारे वियो। ॿिए साल रूमंद कलोड़े वफ़ात कई। संदसि वफ़ात खां 5 साल पोइ 1757 में मशहूरु सिंधी हाकिम ग़ुलाम शाह कलोड़ो सिंध जे तख़्त ते वेठो। उन ई साल मनेटन दिल्ली ते कब्ज़ो कयो ऐं लॉर्ड क्लाइव प्लासी जी जंग खटी बंगाल ते कब्ज़ो कयो ऐं हिंदुस्तान में अंग्रेज़नि जी बाक़ाइदे सल्तनत शुरू थी। 1758 में लतीफ़ जे वफ़ात खां 6 साल पोइ पंजाबी शाइर बुले शाह गुज़ारे वियो। 2 साल पोइ 1760 में मोहम्मद हाशिम ठटवी वफ़ात कई ऐं लतीफ़ जे वफ़ात खां 16 साल पोइ ग़ुलाम शाह हिन हैदराबाद शहर जो सॻे बुनियादु रखियो। लतीफ़ जे हवाले सां पसे मंदर जे हवाले सां लतीफ़ जे सरचश्मनि ते ॻाल्हि करिणी पवंदी। लतीफ़ जिन माण्हुनि खे पसंदि कयो आहे संदसि गंज में उन्हनि माण्हुनि जा शेयर ॾिनल आहिनि ऐं ॾिसिजे थो त हू 3 क़िस्म जे सरचश्मनि खां मुतासिर हो। हिकिड़ो त हिंदुस्तानी शाइरी, कबीर, तुलसीदास, ख़ासि करे मराठा शाइर जेके पासे में हुआ उहो हिंदी में चवंदा हुआ, गुजराती बि पर मराठा वधीक, ऐं ॿिया पंजाबी शाइर ख़ासि करे शाह हुसैन। हुनजी शाह हुसैन जूं केतिरियूं काफ़ियूं अंदरि ॾिनल आहिनि, माण्हू सम्झंदा शायदि लतीफ़ साईं जूं आहिनि, उहे कोन्हनि। ऐं ॿियो फारसी शाइरी में ॿिनि शाइरनि जो मस्तऊं ज़बरदस्त असर आहे, उहे रूमी ऐं हाफ़िज़। हिंदी शाइरी जे हवाले सां हुनजी शुरूआति भक्ति तहरीक सां शुरू थिए थी। भक्ति तहरीक ऐं भक्ति ज़रिए प्रेम ज़रिए ख़ुदा खे हासिल करणु, इहो हिंदू मत जो हिकिड़ो रस्तो आहे। इहो आहे अमलनि ज़रिए उनखे हासिल करणु, इहो आहे इल्म ज़रिए उनखे हासिल करणु। इल्म, अमल ऐं प्यार हिंदू मज़हब जे फ़लसफ़े जा 3 हिस्सा आहिनि जिन जे ज़रिए मुख़्तलिफ़ माण्हू ख़ुदा खे हासिल करण जी कोशिशि कंदा रहिया आहिनि। भक्ति मार्ग जे फ़लसफ़े सां जे सिलसिले में पहिरियों माण्हू असांखे शंकर आचार्य मिले थो, वॾो मुफ़क्कर आहे। उनजी तारीख़ बि पाण खे मालूम आहे त हू
1500 वो शंकराचार्य 788 में जाओ 820 उन शुरुआत कई जैसे असीं भक्ति तरीक़ चऊं था जंहिंमें कबीर आहे जंहिंमें तुलसीदास आहे तुलसी थोरो राइटिस्ट आहे वधीक वधीक माण्हू आहे इन्हनि सभिनी में जबरो शख़्स कालिदास आहे इहो पंहिंजो कबीर आहे कृष्ण भक्ति जे हवाले सां मीराबाई जो दौर आहे जेका जाम निंदे जे ज़माने में ॼाई हुई मीराबाई ॼाई हुई 1504 इन ज़माने में हिकिड़ो साल आहे तंहिंमें इलाही इम्पोर्टेंट माण्हू पैदा थिया आहिनि 1533 में ॼाओ अलकनाथ ऐं 1568 में 5 साल पोइ शाह करीम ॼाओ हू वॾो सूफ़ी शाइर ऐं इतफ़ाक़ सां उन ई साल माधोलाल हुसैन बि ॼाओ ऐं उनखां 2 साल पोइ अकबर आज़म ॼाओ इहे सभु आज़ाद ख़्याल माण्हू ऐं लॻभॻि 2 सालनि जे अंदरि ॼाया आहिनि वॾो हो ऐं टकाराम उनखां पोइ ॼाया कुझु अरसे खां पोइ थोरे अरसे खां पोइ टकाराम ॼाओ जेको वॾो सूफ़ी शाइर आहे मराठो शाइर आहे हिंदी में शाइरी कई अथसि त इन दौर में लतीफ़ खां अॻु में हिंदुस्तान जे भक्ति शाइरीअ जी वॾो बुनियादु रखी चुको हो बंगाल में काफ़ी वक़्त अॻे हिकिड़े शहर मां थिए थो उहो शहर हो कुस्तंतुनिया में जॾहिं फ़लसफ़ियुनि ते बंदिश विधऊं सन 7वीं सदी धारे त बाबा इहे फ़लसफ़ी असांखे न ख़बर कढी छॾियो ईसाई मुल्कनि फ़ैसिलो कयो भई फ़लसफ़ी हरामी आहे हिननि कढी छॾियो उहो आया ईरान में पोइ उन्हनि खे गंदापुर नाले को शहर हो जमशेद उन्हनि खे ठाहे ॾिनो बाबा तव्हां हिते वेही पंहिंजो कमु करियो ईरान उन्हनि खे पनाह ॾिनी उन्हनि खे दारुल हिकमत क़ाइमु करे ॾिनो उन्हनि पंहिंजे किताबनि जा ईरानी ॿोली में उन ज़माने में तर्जुमा कया तंहिंखां पोइ जल्दी उते मुस्लमाननि जो कब्ज़ो थी वियो इन इलाइक़े ते ऐं मुस्लमाननि खे आया ऐं अल मंसूर जे ज़माने में बगदाद में हिननि जे लाइ बंदोबस्तु कयो वियो दारुल हिकमत जो ऐं हितां हिननि तर्जुमा कया जंहिंमें पहिरीं ईसाई हुआ ॿिया मुख़्तलिफ़ नेस्तोरी दीन जा माण्हू हुआ उन्हनि यूनानियुनि जा किताब तर्जुमो कया उनजो वॾो असरु पियो ऐं अॻिते हली फ़लसफ़ो शुरू थियो मुस्लमान पहिरियों फ़लसफ़ी अल किंदी आहे जेको मुतज़ली हो मामून रशीद दौर जो हो तंहिंखां पोइ अल फाराबी आहे उनखां पोइ फ़लसफ़ियुनि जो वॾो सिलसिलो शुरू थियो थो उन्हनि फ़लसफ़े जे असर हेठि इख़वान सफ़ा पहिरीं एनसाइक्लोपीडिया शुरू कई पहिरीं विच मशरक़ में ऐं यूरोप जे तारीख़ में पहिरियों दफ़ो इख़वान सफ़ा माण्हू पैदा थिया जंहिंमां हिकिड़े हिकिड़े माण्हू दुनिया जे समूरनि इल्मु चमन मंझां उहो इल्मु चूंडे तंहिं ते इल्मु हासिलु करण जी कोशिशि कई त अॻूणो मज़हबी इल्मु सो त ठीकु आहे पर ही नवां इल्मु हासिलु करणु तंहिंमें साइंस जूं ॻाल्हियूं हुयूं तंहिंमें जाग्राफी हुई तंहिंमें हीअ हुई सूफ़ी शुरू थिया सूफ़ियुनि जे तारीख़ बारे में तमामु डिघो दास्तान आहे पर फ़लसफ़ो यूनानी फ़लसफ़ो साइंस टेक्नोलॉजी नओं इल्मु मज़हबियत इहे सभु गॾु हुयूं ऐं हिक ॿिए ते हुनजो असरु पियो आहे ऐं घणो करे इहे माण्हू इन्हनि सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ु हूंदा हुआ ऐं तसवुफ़ ईअं पैदा थियो तसवुफ़ जे असर हेठि पहिरियों शाइर अबुल ख़ैर पैदा थियो पहिरियों माण्हू जंहिं मुस्लमान तसवुफ़ जे हवाले सां शाइरी शुरू कई उहो अबुल ख़ैर अबू सईद अबुल ख़ैर 1049 11वीं सदी में ही पहिरियों माण्हू हो हूअं त रुदकी हो तमामु काफ़ी अॻे फारसी शाइरी जो अॻो रुदकी आहे जेको सासानी जे दौर में हो आयद हमें वारो मशहूरु ग़ज़ल आहे हुनजो त पहिरियों ग़ज़ल उहो मशहूरु जेको थियो आहे सभिनी ॾिनो आहे उहो आहे ऐं पहिरियों फ़लसफ़ी अलकिंदी आहे पर उनखां पोइ जेके थिया जबरा शाइर उन्हनि में ख़याम आहे सादी आहे हाफ़िज़ आहे ॿियो वॾो सिलसिलो आहे ऐं पोइ पछाड़ी रूमी बि आहे उन फ़लसफ़े उन तसवुफ़ ऐं ख़ुशूसनि उन शाइरी
जो लतीफ़ ते तमामु गहरो असरु पियो। मशरक़ी शाइरीअ जो जेको हिंदी शाइरी हुई जेका मीराबाई खां आई, जेका भक्ति तहरीक जी बुनियाद हुई, कबीर, तुलसीदास, तुकाराम, इन्हनि माण्हुनि जी शाइरीअ जो लतीफ़ जी शाइरीअ तमामु वॾो असरु आहे। ॿियो असरु लतीफ़ ते ख़ुदि सिंध जे शाइरी जो आहे। सिंध जी शाइरी जो पहिरियों जबरो वॾो नालो जेको असीं ॾिसूं था सो आहे सुमंग चारण। उहो 950,000 जा उन खां पोइ गाहनि सां ॻाल्हियूं, उनजो फार्म उन वक़्त जो गाह जो आहे। ऐं दौलतचंद सिंधी जी ॻाल्हि आहे, गाहनि सां गाह तमामु अज़ीम शाइरी आहे। चवणु माण्हू अणपढ़ियल थियनि था, पोइ उन्हनि जे अॻियां जेकॾहिं को गज़ल थो अचे त माण्हू चवंदा शाइरी रुॻो आहे गज़ल। जीअं हाथी जॾहिं माण्हू ॾिठो त हाथी जा कन चऊं चऊं हाथी हीउ जो कन आहे इहो हाथी सॼो आहे, कंहिं टंगूं चऊं चऊं इहो हाथी सॼो इहो आहे। तंहिं करे जंहिं गज़ल पढ़ियो चई त शाइरी माना गज़ल, कंहिं टेवड़ो पढ़ियो चई शाइरी माना टेवड़ो। तंहिं करे उन फार्मनि में उहो माण्हू भुलिजी विया। तमामु वॾी शाइरी, ज़बरदस्त शाइरी आहे जेका गाहनि जी सूरत में आहे। अरिड़हं धक तराड़ ॻाल्हि लॻा नंगर मथड़े तां त टकर टरियो कोन थियो, कोई जबल कोन समा, ऐं साण वढ़नि ईअं सुमरा जी ॿुधा गाह वन। तमामु आला दर्जे जी, जंहिं ते यूरोप जा शाइर नाज़ करे सघनि था, अहिड़ी क़िस्म जी शाइरी आहे। त उन दौर खां वठी शाइरी शुरू थिए थी। उनमें मेजर नाला आहिनि। काज़ी कादर तमामु वॾो मेजर आहे। काज़ी कादर जा के शाइर आहिनि जेके लतीफ़ कोन चवनि ओड़ा शाइर, ऐं लतीफ़ उन खां तमामु मुतासिर आहे। ऐं केतिरा शाइर ॿियनि जा जेके लतीफ़ अची विया आहिनि, सभिनी हंधि ईअं थिए थो, हिते बि ईअं। शाह करीम जा केतिरा शाइरनि जे माण्हू सम्झंदा हिन जा आहिनि। शाह करीम तमामु मेजर शाइर हो, थोरी शाइरी चई अथसि। मुख़्तलिफ़ असर आहिनि लतीफ़ ते। हिकिड़ो तमामु वॾो असरु शाह करीम जो आहे। शाह करीम जे हवाले सां जेका ग़रीब दोस्त जी रवायत आहे उहा तमामु घटि आहे। ऐं शाह करीम उहो माण्हू जंहिं वटि महिमान ईंदा हुआ त गॾे ते चढ़ी वञी पिन करणु ईंदो हो। पोइ पिनी सॼनि मुल्कनि मां पोइ अटो वठी पोइ मानी पचाए पंहिंजे महिमाननि खे खाराईंदो। इहा जेका शाह करीम जी फ़क़ीरी आहे, सा लतीफ़ जे जेको कंपोनेंट पार्ट्स आहिनि तंहिंमें हिकिड़ो वॾो कंपोनेंट पार्ट ग़रीब माण्हुनि सां दोस्ती, ग़रीब हुजण ते फ़ख़्रु करणु, ग़रीब हुजण ते नाज़ करणु, मथनि टुबकड़ा चिकदड़ा अचनि, खुड़ियूं खे बकलियूं पगरस पेरनि, ई वड़ ॿेड़ी अचनि, मूं रुड़ाई लखिया, उनते नाज़ करणु। मारू पाण अमीर मली रोन मरकम, उनते रहम खाइणु। सॼी दुनिया में ईअं त ग़रीब वेचारा, ही वेचारा न आहिनि। माण्हू मारू पाण अमीर मली रोन मरकम, इहा रवायत तां इहा पोइ रिज़वी आहे। सिंधी शाइरी बल्कि तमामु घणे हद ताईं, बल्कि पहिरियों असरु असांजी सिंधी शाइरी जी इर्तिका जो आहे। को बि शाइर आसमान मां कोन थो किरे, उहो पैदावार थिए थो, उनखे घाड़े था मिलनि था। जेके बि लतीफ़ में मौज़ू आहिनि त मां घणा आया आहिनि, तमामु कमज़ोर हालत में, तमामु क्रूड हालत में, तमामु मामूली हालत में, पर मिलिया उनखे वर्से में आहिनि, तमामु घणे वक़्त खां आहिनि। मसइलो मारवी जो दास्तान जेको सो अकबर जे ज़माने में पेश कयो वियो, ऐं रवायत आहे तारीख़ ताहिरीअ जी त अकबर जे अॻियां कंहिं मारवी जी गिला कई त अकबर उन ते सख़्तु नाराज़ थियो। तव्हां उमरकोट जो आहियो ऐं मारवी उमरकोट जी आहे त तव्हां तोहिन था कयो, कोन माण्हू खे सख़्तु सज़ाऊं ॾिनई त हिननि छो उन जी गिला कई। अकबर थर जे बारे में तमामु हसास हूंदो हो, चवणु पंहिंजा हो। त हिकिड़ी रवायत सिंधी रवायत आहे जेका शुरू खां वठी हली अचे। बदकिस्मती सां ॻाल्हियुनि ऐं दास्ताननि जी रवायत घणो वक़्तु काए न रही सघी। इहा रवायत पंजाब में तमामु ज़बरदस्त आहे। पंजाब जो जी रवायत दास्ताननि जी आहे, तमामु ज़बरदस्त आहिनि दास्तान आहिनि। मियां मोहम्मद जी आहे, ख़ासि करे हिकिड़ी आहे जंहिंजो नौज़ बिल्ला जंहिंमें वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। त मिर्ज़ा साहिबान में आहे त मेरी कोड़ी तूं डरनि फ़रिश्ते ते मैथूं डरे ख़ुदा। नौज़ुबिल्ला ॻाल्हि में कयां त मुंहिंजी घोड़ी एॾी ज़ोरावर आहे जो उनखां मलाइक ॾिजनि था ऐं मूंखां ख़ुदि ख़ुदा ॾिजे थो। ऐं मिर्ज़ा साहिबा ने पढ़ियो हूंदो, उहो हुनजी जाह ऐं जलाल खां तमामु मुतासिर थींदो। हीअ वॾी जलाल जी आहे जंहिंमें इंसानु पंहिंजो पाण खे तमामु घणो सम्झे थो ऐं हैसियत सां ॻाल्हि करे थो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।